दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों फ़कीर सिकंदर अली तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। हिन महिल असां पाकिस्तान जे फ़ौजी सलाहियतुनि ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों पाकिस्तान जी फ़ौजी सलाहियत अफ़वाज फ़ौज जेको आहे असांजे पाकिस्तान जो उहो दुनिया जे जेके बि मुल्क ॻोल्हे ते आहिनि, उन में अमेरिका हुजे, चीन हुजे, इसराइल हुजे, कहिड़ो बि मुल्क हुजे, उन खां वधीक असांजे पाकिस्तान जे फ़ौज में सलाहियत आहे, जंहिंजे सलाहियतुनि जी सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि खे ख़बर हूंदी जेके ओतिरी वॾी ॼाण रखंदा आहिनि। बाक़ी ॿियनि माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त छा आहे। इहे राज़ जूं ॻाल्हियूं आहिनि जिन खे माना ॼाण हूंदी आहे, उन खे ई ख़बर हूंदी आहे। पाकिस्तान जी फ़ौज जो जेको हिन महिल सलाहियत आहे, ही कश्मीर त को मसइलो कोन्हे, ईअं सम्झो त कश्मीर गोॾे जो गाहु आहे। मगर ही जेको असांखे हुक्मरान मिलिया आहिनि उहे ग़लति मिलिया आहिनि, जो असांजे फ़ौज खे मामूली मक़सदनि लाइ पंहिंजे मुल्क जे अंदरि इस्तेमालु पिया था कनि ऐं उन्हनि ते अंगुरियूं पिया था खणनि। इहो ग़लति करे रहिया आहिनि। पाकिस्तान जी फ़ौज जी सलाहियत एतिरी आहे, मां त चवां जेकॾहिं असांखे हुक्मरान सही मिलनि त असां पूरे दुनिया खे वीटो करे सघूं था। ऐं असांजी फ़ौज जहिड़ी कंहिंजी बि फ़ौज कोन्हे, कंहिं वटि बि एतिरा वसाइल कोन्हनि, कंहिं वटि बि एतिरी ताक़त कोन्हे जेतिरो असांजे फ़ौज में ताक़त आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त क़ुर शरीफ़ में हिकिड़ी माना आयत आहे त तव्हां मां जेके मोमिन आहिनि उहो हिकु माण्हू 10 माण्हुनि ते क़ाबिज़ थी थो सघे, जिन जो ईमान पको आहे, मूं अलाह ते भरोसो आहे। त असांजे जेको फ़ौज जेको आहे आर्मी आहे उहे मुस्लमान आहिनि तंहिं करे उन्हनि में जिहाद जो जज़्बो घणो आहे ऐं पंहिंजे वतन अज़ीज़ जी सरहदुनि ते ऐं उन जे हिते चौकस आहिनि। पंहिंजे वतन अज़ीज़ लाइ सिर ॾियण खां हमेशह माना सिर ॾियण लाइ तयारु आहिनि ऐं सिर ॾियण खां कीॿाईंदा न आहिनि, छो त असां शहादत जो मज़ो असांखे वठिणो आहे, जन्नत में वञिणो आहे। ऐं शहीद जो रुतबो क़ुर शरीफ़ में आहे त उहो शहीद अलाह साईं चए थो शहीद ज़िंदा आहिनि ऐं शहीद खे रिज़्क़ अलाह जे तरफ़ों मिले थो। तंहिं करे असांजे अफ़वाज खे माना शौक़ सां जंग में लड़ंदा आहिनि, जंग में हिसो वठंदा आहिनि ऐं उन लेवल सां उन्हनि जी ईमान जी तक़ाज़ा तमामु मज़बूत हूंदी आहे ऐं उन में का बि हिच असांजे अफ़वाज में, असांजे पाकिस्तान जे अफ़वाज में न आहे। कॾहिं बि को ॿियाई दगा धोखो न आहे। हू पंहिंजे वतन अज़ीज़ सां दिलि जान सां क़ुर्बान थियण लाइ हमेशह तयारु रहंदा आहिनि। 24 कलाक हुननि खे पंहिंजो वतन जो माना फ़िक्रु हूंदो आहे, पंहिंजे सरहद जो फ़िक्रु हूंदो आहे, सरहदुनि जो फ़िक्रु हूंदो आहे। मगर असांखे हुक्मरान ग़लति मिलिया, जंहिं असांजे अज़ीम फ़ौज खे उन अज़ीम मक़सद ताईं अञा पहुचाए न सघिया, जंहिं ते जेतिरो अफ़सोस कजे उहो अफ़सोस घटि आहे। दोस्तों ऐं हिन महिल असांजे पाकिस्तान में ऐं जेको अवाम खे हासकार फ़ौज जे ख़िलाफ़ जेको माना नफ़रतूं ॾियारण जी कोशिशि कई वई आहे, अंगुरियूं खणी रहिया आहिनि त फ़ौज सियासी मुदाख़लत पियो करे ऐं माना के माण्हू जो अंदरूनी मामलनि ते माना तंग पियो करे। इहे ग़लति तासरात आहिनि। हालांकि माना असांजे पाकिस्तान जी जेको फ़ौज आहे उहो पंहिंजे माना पंहिंजे सरहदनि ते तमामु चौकस आहे ऐं उन खे कमु करणु ॾिनो वञे, उन ते अंगुरियूं न खयूं वञनि ऐं उन खे जेको मौजूदा हुक्मरान आहिनि त उहे हुन खे पंहिंजे माना कश्मीर जे मामले ते बि हुन खे मुदाख़लत न कनि ऐं माना कश्मीर जे मामलनि ते बि फ़ौजी जी जेका आहे कारकर्दगी उन जी हिमायत कनि। फ़ौज जेके बि सरहदुनि ते ऐं कश्मीर जे मसइले ते जेका बि हुननि जी जेको प्रोग्राम मौक़िफ़ आहे, हमेशह उन जी मौक़िफ़ जी जेको मौजूदा हुक्मरान आहिनि इहे हिमायत कनि। बहरहाल असांखे ईअं ॾिसण थो अचे जेको बि हुक्मरान अचे थो उहो माना फ़ौज जे लेवल सां माना
घटि उन जे माना लेवल जो जेको ॻाल्हाइण जो हुननि जो जेको असुली मक़सदु आहे उन मक़सद जी सपोर्ट मुंहिंजे ख़्याल में घटि था कनि। तंहिं करे कश्मीर वारो मसइलो बि रहियल आहे ऐं माना असांजे फ़ौज खे पूरे दुनिया ताईं हुनखे जेको मशहूरी मारणु घुरिजे। उन खे रंडक जेको मूंखे ॾिसण में थो अचे उहो हुकूमत जे तरफ़ां रंडक आहे, न त असांजो जेको फ़ौज आहे उहो पूरे दुनिया जे मथां आहे। उन में सलाहियतूं एॾियूं आहिनि ऐं सलाहियतूं वॾियूं आहिनि जेको कंहिं बि दुनिया जे में जेके मुल्क आहिनि उन्हनि जे फ़ौजियुनि में एतिरी सलाहियत कोन्हे ऐं जेको असांजे फ़ौज में सलाहियत आहे। मां त ईअं थो चवां त पूरे दुनिया खे पंहिंजे अंगुरनि ते नचाए बि सघनि था। असांजी फ़ौज जेको अफ़वाज आहे, असांजे जेको अफ़वाज पाकिस्तान जी जेको आहे उहा जेकॾहिं उन खे ख़ुदि मुख़्तियार करे उन खे छॾियो वञे ऐं उन जे जेका माना ताक़त आहे उन ताक़त जेको फ़ौजी ताक़त आहे उन खे पूरे दुनिया ताईं उन खे माना ज़ाहिर कयो वञे त पूरे दुनिया ते असांजी फ़ौज क़ाबिल थी सघे थो ऐं पूरे दुनिया जे फ़ौजियुनि जे मथां असांजे फ़ौज जो शान मथे थी सघे थो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।